पीटीआई जे मरकज़ी सरहद इस्लामाबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में इलेक्शन कमीशन जी ऑफिसनि ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरा करे चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा ॾियण जो मुतालबो कयो वियो। इस्लामाबाद में पीटीआई जे कारकुननि अंदलीब अब्बास जी अॻवानी में इलेक्शन कमीशन जी ऑफिस ॿाहिरां एहतिजाज कयो वियो, जंहिं दौरान पुलिस कारकुन खे रोकण जी कोशिश पिण कई, पर कारकुन रुकावटूं तोड़े इलेक्शन कमीशन जी ऑफिस पहुता। कराची में पीटीआई जे कारकुननि एमपीए हलीम आदिल शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में सूबाई इलेक्शन कमीशन जी ऑफिस ॿाहिरां एहतिजाज करे सख्त नारेबाज़ी कई। हैदराबाद में तहरीक इंसाफ तरफ़ां मुस्तनसर बिल्ला अफरोज शोरो ऐं ॿियनि जी अॻवानी में इलेक्शन कमीशन जी ऑफिस ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मटियारी में तहरीक इंसाफ जे कारकुननि पीएस 59 जे उम्मीदवार अब्दुल खोसो, पीटीआई यूथ विंग जी अॻवान दीपक कुमार जिरामानी जी अॻवानी में इलेक्शन कमीशन जी ऑफिस ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उमरकोट में पीटीआई कारकुननि डॉक्टर अली नवाज़ जहानी, वकील जुल्फकार फैज़ मोहम्मद गिलड़ो जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी इलेक्शन कमीशन जी ऑफिस आॾो एहतिजाज कयो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर जानिबदाराना पॉलिसी इख्तियार करे रहियो आहे। इलेक्शन कमीशन पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी टीम थी कम करे रही आहे। हुननि चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा ॾियण जो मुतालबो कंदे चयो त पार्टी सां बग़ावत कंदड़ मेंबरनि खे नाअहल करार ॾेई मुल्क में जल्द खां जल्द साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंड कराई वञे।